अॼु असांजी टॉपिक आहे सेट हिकु इलाही वॾी टॉपिक आहे। हिन ते मां सिर्फ़ु हिन महिल कॉन्सेप्ट थो ॾियां। कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड एंड डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स इज़ कॉल्ड सेट, यानी वाज़े थियल ऐं चिटी तरह वाज़े थियल शयुनि जे मेड़ खे सेट चइबो आहे। फॉर एग्ज़ाम्पल सेट ऑफ नेचुरल नंबर थी सघे थो, सेट ऑफ स्टूडेंट ऑफ क्लास 10 थी सघे थो, सेट ऑफ स्टार्स इन द स्काई थी सघे थो, टी सेट आहे, वाटर सेट आहे, ईअं खोड़ सारा ॿिया बि मुख़्तलिफ़ सेट आहिनि। हाणे टेबुलर फॉर्म में हिन जो जेके नोटेशन हूंदो आहे मतिलबु हिन खे कीअं सुञाणे था सघूं त ही सेट जो नेम हूंदो आहे। सेट खे कंहिं न कंहिं नाले सां ज़ाहिर कबो आहे ऐं कर्ली ब्रैकेट्स में उन जा मेंबर्स रखिबा आहिनि। हिन जे अंदरि जेके बि मेंबर्स हूंदा उनखे अलॻि अलॻि कामा सां कयो वेंदो ऐं उन खां पोइ ही सभु उन जा मेंबर्स हूंदा। इहो आहे सेट ऑफ नेचुरल नंबर्स। अच्छा, हिन में सेट में को बि मेंबर रिपीट नथो थी सघे, ठीकु आहे न। हाणे मिसाल मां हिते 1 2 लिखियो आहे, 3 लिखियो आहे, वरी 1 2 लिखियो आहे, त हाणे हे 1 2 1 2 ॿ दफ़ा आयो आहे त माना इहो तव्हांजो सेट न आहे। सो उन खां पोइ सेट लिखण जा फॉर्म्स आहिनि। देयर आर 3 फॉर्म्स टू रिप्रेज़ेंटिंग सेट। टेबुलर फॉर्म थी वियो, जंहिंखे असां हीअं लिखंदा आहियूं। टेबुलर फॉर्म में सॼा मेंबर लिखणा पवंदा आहिनि। उन खां पोइ डिस्क्रिप्टिव आहे, हीउ जदवली तरीक़ो आहे, हीउ तव्हांजो बयानी तरीक़ो आहे। जीअं हाणे मां इन ई सेट खे हीअं करे लिखां या चवां ज़बानी तौर ते ओरली त भई सेट ऑफ नेचुरल नंबर्स, त बि इहे सेम साॻा ई नंबर्स हूंदा। अच्छा, उन खां पोइ आहे सेट बिल्डर फॉर्म। इहो अलामती तरीक़ो हूंदो आहे जेको असां सेट खे अलामतुनि ज़रिए ज़ाहिर कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल आहे एक्स सच डेट एक्स बिलोंग्स टू एन, यानी एक्स कोई बि हिकिड़ो मेंबर आहे। सच डेट जॾहिं त उन जो ताल्लुक़ु आहे, हीअ निशानी आहे बिलोंग्स टू जी, उन जो ताल्लुक़ु आहे एन सेट सां। नेम ऑफ सेट लिखंदव हिते। अच्छा, हाणे हिते कुझु इम्पोर्टेंट सेट आहिनि। मिसाल हे असांखे यादि करणा हूंदा, माना एनी आहे। अगरि असां सेट ते कोई बि हिसाब किताब कयूं था त पोइ इहे सभु सेट असांखे यादि करणा पवंदा। पहिरियों आहे तव्हांजो नेचुरल नंबर्स। असांखे यादि करणु घुरिजे त भई नेचुरल नंबर्स किथां शुरू थींदा आहिनि। हे 1 खां स्टार्ट थींदा आहिनि ऐं यको हलंदा आहिनि, इन्फिनाइट आहे। इहो इन खे मां 2 तरीक़नि में लिखियो आहे। टेबुलर में बि लिखियो आहे, डिस्क्रिप्टिव में बि लिखियो आहे, वरी उन खां पोइ सेट बिल्डर फॉर्म में बि लिखिया आहिनि। सेट ऑफ नेचुरल नंबर्स थी वियो इहो। वरी W जेको सेट आहे उहो होल नंबर्स खे ज़ाहिर कंदो आहे। होल नंबर 0 खां स्टार्ट थींदा आहिनि ऐं हेॾे यको हलिया वेंदा आहिनि। हे डिस्क्रिप्टिव में सेट ऑफ होल नंबर्स लिखी सघूं था ऐं एक्स सच दैट एक्स बिलोंग्स टू W ईअं करे लिखी सघूं था। अहिड़े ई नमूने इंटीजर्स आहे, Z सां उनखे ज़ाहिर कंदा आहियूं। उन में नेगेटिव नंबर्स बि हूंदा आहिनि, 0 बि हूंदो आहे, पॉज़िटिव नंबर्स बि हूंदा आहिनि। इहो बि इहे सभु इन्फिनाइट सेट आहिनि। यको हलिया विया। सेट ऑफ इंटीजर्स खे असां वरी अहिड़े तरीक़े सां लिखी सघूं था। उन खां पोइ इवन ॿधी नंबर जेके हूंदा आहिनि उहे बि, उन में बि 0 बि शामिल आहे, 2 4 6 उहे प्लस में बि हूंदा, माइनस में बि हूंदा। अहिड़े ई नमूने हिन खे बि असां ईअं लिखी सघूं था। वरी ओड नंबर खे ओ सां ज़ाहिर कबो आहे, जंहिंमें 1 3 5 7 9 11 इहे सभु अची वेंदा। इहे ओड 21 नंबर्स आहिनि। उनखे वरी असां कुझु 3 तरीक़नि सां अहिड़े तरीक़े सां लिखी सघूं था। प्राइम नंबर्स आहिनि। हाणे प्राइम नंबर जेके आहिनि उहे वरी उहे नंबर्स हूंदा आहिनि जिते टेबल काई बि न लॻंदी आहे, कोई बि खोड़ो न लॻंदो आहे। जीअं हाणे 2 ते सिर्फ़ु 2 जी टेबल लॻंदी ऐं 1 जी टेबल लॻंदी। 3 ते बि ईअं ई आहे, 5 ते बि, 7 ते बि, 11 ते बि। इन्हनि सभिनी ते जेके बि प्राइम नंबर्स हूंदा उन्हनि ते काई बि टेबल न लॻंदी। उन्हनि जा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 फैक्टर्स हूंदा आहिनि, हिकिड़ो पंहिंजो पाण, ॿियो हिकु हूंदो आहे। प्राइम नंबर्स खे असां कुझु अहिड़े तरीक़े सां 2 फॉर्म्स में लिखी सघूं था। उन खां पोइ कंपोज़िट। प्राइम नंबर्स खां पोइ कंपोज़िट नंबर्स आहिनि। हाणे कंपोज़िट नंबर उहे हूंदा जिन ते वरी टेबल लॻंदी आहे। मुरकब अदद चइबो आहे हिन खे सिंधी में।
जंहिं ते ॿिनि खां वधीक जंहिंजा फैक्टर्स हूंदा त पोइ उहे कंपोज़िट में शामिलु थींदा। हे कंपोज़िट नंबर्स आहिनि। उन खां पोइ थो अचे रेशनल नंबर। रेशनल नंबर ते असां पहिरियां बि हिकिड़ो लेक्चर हलाए चुका आहियूं। सो हिन खे छो जो असां कंहिं टेबुलर फॉर्म में नथा लिखी सघूं, इनफाइनाइट नंबर आहे, कंहिं बि हिकिड़े नंबर जे विच में बि अलाए केतिरा रेशनल नंबर थी सघनि था, इन करे पोइ असां हिन खे सेट बिल्डर वारे तरीक़े सां ई लिखियो आहे। सो कोई बि मेंबर आहे जेको क्यू सां क्यू मतिलबु रेशनल नंबर, ऐं क्यू जे एक्स जेको हूंदो आहे उहो पी अपान क्यू फॉर्म में हूंदो आहे। जेके बि नंबर पी अपान क्यू फॉर्म में हूंदा उहे सभु रेशनल हूंदा। अच्छा, इन में जेको क्यू हूंदो आहे हुन डिनोमिनेटर जेको हूंदो आहे, छेद जेको हूंदो आहे, उहो कॾहिं बि 0 जे बराबरि नथो थी सघे। इहो आहे सेट ऑफ रेशनल नंबर। उन खां पोइ इरेशनल खे वरी क्यू डैश सां ज़ाहिर कंदा आहियूं। इहे इन में वरी फ़र्क़ु इहो आहे त भई इन खे असां पी अपान क्यू फॉर्म में न लिखी सघंदा आहियूं। इन ते बि असां पोइ हिते हिकु पहिरें लेक्चर में ॻाल्हाए आया आहियूं। इहो आहे सेट ऑफ इरेशनल नंबर। अच्छा, उन खां पोइ रियल नंबर्स था अचनि। रियल नंबर जेके आहिनि इहे रेशनल ऐं इरेशनल खे मिलाए करे उन्हनि ॿिन्ही खे अगरि असां उन्हनि जो यूनियन कंदासीं त रियल नंबर ठहंदो। यानी उहे सभु नंबर जेके पी क्यू फॉर्म में लिखी सघजनि, जेके पी क्यू फॉर्म में न लिखी सघजनि, उहे सभु इन रियल नंबर में शामिलु हूंदा। माना मथे जेके बि इहे सेट पढ़ी आयासीं इहे सभई रियल में मौजूदु आहिनि। इहे सभु सेट रियल में मौजूदु हूंदा। हे हिते ख़तमु। अच्छा, उन खां पोइ सेट जूं ॿियूं बि खोड़ सारियूं टॉपिक्स आहिनि, जीअं टाइप्स ऑफ सेट थी विया, ऐं उन खां पोइ यूनियन थी वियो, इंटरसेक्शन थी वियो, उन जो डिफरेंस आहे, साइमेट्रिक डिफरेंस आहे, वेन डायग्राम आहे, कार्टेशियन प्रोडक्ट आहे, ऐं उन खां पोइ ऑर्डर पेयर ठहंदो, रिलेशन ठहंदा, फंक्शन्स ठहंदा, ऐं सेट जूं मुख़्तलिफ़ प्रॉपर्टीज़ बि थींदियूं आहिनि। इन्हनि ते बि जेकॾहिं तव्हांखे इन्हनि मां का शइ सम्झ में नथी अचे त पोइ तव्हां कमेंट सेक्शन में जेको आहे सो तव्हां वञी करे ऐं हिन ई वीडियो जे कमेंट सेक्शन में वञी करे तव्हां लिखंदव इन्हनि मां काई बि टॉपिक, त पोइ मां उन ते वरी हिकु नओं वीडियो ठाहींदुसि। वॾी महिरबानी।